क्यों सर, चाय ठीक नहीं है? ना ना ही बेकार, ना छोकरी संभाल सके तो ना नौकरी। सर आप माँ जुल्फकार तुझे पुराने बॉस के अगर फोन करे पूछ जे तो तुझे बारे में छा चौंदो मुझे बारे में तव्हां सां कूड़ ॻाल्हाईंदो, मुझे बारे में अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो जो तव्हांखे यकीन ई न ईंदो। यकीन ही नहीं दो छो यकीन नहीं दो एड़ी केड़ी गाल कंदो हो हू तव्हांखे चवंदो त मां हिकु पढ़ियल लिखियल फालतू इंसान आहियां। इन सां हुन जो कहिड़ो मतलब त मूंखे कमु करणु ईंदो आहे, पर मूंखे कमु करणु पसंदि न आहे। पसंद न है तुझे प्रीवियस बॉस के भी उनखां भी प्रीवियस बॉस के फोन कजे वो तुझे बारे में छा चवंदो वो भी तव्हांखे मुंहिंजे बारे में कूड़ ॻाल्हाईंदो, तव्हांखे मुंहिंजे बारे में अहिड़ियूं यकीन ही नहीं दो सर तव्हांजे मुंहिंजी केमिस्ट्री केतिरी मिले थी। काई केमिस्ट्री नहीं मिले न केमिस्ट्री थी मिले न फिजिक्स थी मिले मतलब कि तुझा सभी प्रीवियस बॉस तुझे बारे में कूड़ ॻाल्हाईंदा ऐं तुझी बुराई कंदा न न हिकिड़ो बॉस आहे जेको तव्हांखे मुंहिंजे बारे में सुठो फील करे। एक्सीलेंट 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 कहिड़ा हो मुंहिंजो तालुक सेल्स आहे, बट वो हाणे दुनिया में दुनिया में न आहे। नहीं दुनिया में नहीं दुनिया में नहीं वो मतलब तो उन्हें सारे मुलाकात थी इस जगह दी लेफ्ट कार्ड ताके लगे तो ता बेन मानन सान जी टीम वर्क करे सको था। जी सर बिल्कुल, पर जेकॾहिं हुन मां को चालाकी कंदो, धोखेबाज़ी कंदो या गंदी सियासत करण जी कोशिश कंदो त मां हुनखे ख़तम भी करे सघां। इन जी काज़ल थियो वञी सघे मुझी ॻाल्हि ॿुधाए गौर समझ, ज़िंदगी में जेकॾहिं कुझु करणु चाहीं थो ऐं उनखे हासिल करण जे लाइ मुंहिंजे एतिरो वेझो वञ जो मुंहिंजो साहु घुटिजणु लॻे ऐं हू पाण तोखां हार मञी वञे। त हिकिड़ो कमु कर के कैफे ते वञी बेरो थी। अरे यार तू हुनखे छॾ हुनखे तूं मूंखे ॿुधाए मूंखे स्टोरी हणी आहे बॉस जे मुंहं ते पंहिंजो मुंहुं बचाइण लाइ। तुनियो वॾो वकील माण्हू आहे। ख़बर आहे, हर तरफ़ ख़बर आहे। वो जेका न आंटी नजमा लंडन वारी, हा छा थियो हुनखे? आईपैड ते कैंडी क्रश खेॾी उनजे हथ में फ्रैक्चर पइजी वियो आहे। न यार छा थो चई आईपैड ते फ्रैक्चर? अरे न यार तू कंटिन्यूसली 15 कलाक आईपैड ते कैंडी क्रश खेॾी ॾिस, ख़बर पवंदई। न यार छॾ, या त ॾिस लंडन वारी न्यूज़ आहे न, पाकिस्तान में कैंडी न अवाम खे थो क्रैश कयो वञे, अवाम खे मुंहिंजा भाउ। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं इहा ग़ुलामी वारी सोच रखंदड़ माण्हू या सोच रखणु छॾे ॾिन त इहा आका बणियल माण्हू पैदा थियण बंदि थी वेंदा। वाह ब्रिलियंट यार, ब्रिलियंट माण्हू आहीं तूं त। मूंखे सम्झ में नथो अचे त आख़िर तूं कंहिं हिकु नौकरीअ ते टिकी छो नथो सघे? मां मां हा तूं जुल्फी छा तव्हां असांखे पंहिंजे नॉर्मल डेली रूटीन जे बारे में ॿुधाए सघो था? जी ज़रूर। मां 15 मिनट जॉब ते लेट पुॼंदो आहियां। कोशिशि हूंदी आहे त बॉस खे नज़र ई न अचां, सिधो वञी पंहिंजी सीट ते वेही रहंदो आहियां ऐं उनखां पोइ 10-15 मिनट इंटरनेट ते फेसबुक वग़ैरह चेक करे पोइ वाओ गुड। हा नज़र मॉनिटर ते पर दिल ऐं दिमाग़ खे ॿिए जाइ ते। जेकॾहिं ॾिठो वञे त हिन हफ़्ते में मूं सिर्फ़ 15 मिनट कमु कयो।
जुल्फकार तव्हां मूंखे थोरो खोले ॿुधाए सघो था त तव्हां छा था चवणु चाहियो? मां इहो चवणु चाहियां थो मां को सुस्त ऐं काइल इंसान न आहियां बसि हाणे मूंखे परवाह न आहे Oh my God! परवाह नाहे? हा मूंखे परवाह न आहे छो जो को फ़ाइदो कोन्हे वधीक कमु कंदमि त मूंखे वधीक पैसा न मिलंदा इन करे मां छो वधीक कमु कयां वधीक कम कर न जुल्फी। अरे यार छॾे नौकरी जी ॻाल्हियुनि खे तूं मूंखे इहो त ॿुधाए बोनीता कहिड़ा आहे बोनीता my darling बोनीता 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 ओ जेको खटी आयो केरसा बोनीता ओ जेको खटी आयो केरसा बोनीता ॻाल्हि ॿुध इल्तिजा बोनीता खे जेके चारी ते राति जो डिनर ते घुरायो आहे ऐं हा कपिड़ा फसियल तारा पाए अचिजा सूट में अचिजा सूट खां बग़ैर मर्दी न आहे हूंदो इहा ॻाल्हि आहे ॾिसजांइ अहिड़ो सूट पाईंदो जो सफ़ाई मुड़ुस माण्हू लॻंदो आहे बोनीता my darling